मुंशी साहब अजा ते वे तो मां तो के लतीफ सरकार जो गड़ो बैठ बुधाया साईं लतीफ सरकार तो चवे त अंगण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सुहन सुरही सेज पासे पिरी मर पिया मींहं वसन पोइ असां ऐं पिरिन हुन बराबरि ॾींहं वाह वाह बेशक बेशक मर पिया मींहं वसन हाँ मर पिया मींहं वसन हथ मिला फरीदा की ये कलर ठीक है ना कमल नाज़ली मेकअप ठाए रखी ना चांदनी तू छा पई करी हो दिस हो मेकअप खड़ी उते मथे सब ठाए रख फरीदा तू ही कर हे चादर ठाए तो मां हुन पासे कम के दिसी वठा ठीक है ना मुखे रे त ये मां किताब थी रखा तू आने छड मुंजा साईं सब सामान सेट थी वियो बाकी थोड़ो घणो कम जेको आसो छोकरियूं पाणे करे वठंदियूं तू हाणे हीअं कर किचन जी ख़बर वठ का चांहि छा पी यार तेस मां खीर वठी थो अचां अॻु पोइ राति लाइ भाॼी भकर बि वठी अचिजांइ हा पर खीर लाइ थां त ॾे न मूंखे हाणे सॼो घर जो सामान अलाए काथे हेठि मथे थियो पियो आहे मां काथों थां ॻोल्हियां हीअं कर खीर जा पैकेट ई वठी अच चओ ठीकु आहे मां खीर वठी थो अचां तेसिताईं बाक़ी सामान तूं सेट करे रखजांइ हा ओ अस्सलाम वालेकुम साईं मुंजा वालेकुम सलाम पाण किथे मिलिया आहियूं छा नालो आहे तव्हांजो साईं मुंहिंजो नालो अली नवाज़ आहे पाण हिकिड़ो दफ़ो मिलिया आहियूं अवां मुंहिंजे स्कूटर जे आॾो ते किरी पिया हो हिकिड़े दफ़े बराबरि बराबरि हथ मिला नालो छा ॿुधायो तव्हां साईं अली नवाज़ हितां किथां पिया अचो मुंहिंजो मतिलबु आहे त हेॾे केॾा विया हुआ साईं मुंहिंजा हिते मुंहिंजी जाइ आहे न अचो अचो तव्हांखे मां पंहिंजी जाइ ॾेखारियां अचो अचो साईं हीअ जाइ यानी ये अमाजी जाइ आहे अमी हिन जाइ में रहंदा आहियो जी साईं मां हिते रहंदो आहियां तव्हां अंदरि अचो न साईं अचो त मां तव्हां सां ख़िदमत चाकरी तव्हांजी अरे बाबा पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो तव्हां ओहो मुंहिंजी ॻाल्हि अचो त साईं ओहो साईं ए बाबा आस्ते आस्ते दरन के अञा रंग हाण थियो आहे तव्हां अचो हेॾा वेहो अचो ॾाढी था ॿुधायो साईं तव्हां वेहो त सही हा साईं हाणे तव्हांजी कहिड़ी ख़िदमत चाकरी कजे चांहि छा ॾिए थो म्या तव्हांजो नालो छा आहे अली नवाज़ हा अली नवाज़ खान ये जाइ मुंहिंजी आहे मां धणी आहियां हिन जाइ जो तव्हां कंहिंखां पुछे थी हिते वेठा साईं बेशक ही जाइ अवांजी हूंदी छा आहे अवांजी असां तव्हांखे मसवाड़ ॾियण लाइ तयार आहियूं घणी मसवाड़ खपे तव्हांखे अरे बाबा चओ छा पिया हलाइजे मां रिटायर हेड मास्टर मुंहिंजो छोकिरो विलायत मां ॿारनि बचनि समेत हफ़्ते ॾेढ में अचण वारो आहे उन्हनि जे लाइ करे मूं पंहिंजी मेड़ी चूंडीअ मां जीअं तीअं करे हीअ जाइ जोड़ाए रास कई आहे ऐं तव्हीं था चओ त मां हीअ जाइ तव्हांखे मसवाड़ ते ॾेई छॾियां वाह म्या वाह जी इंसाफ़ जी ॻाल्हि था करियो साईं मुंहिंजा इंसाफ़ जी ॻाल्हि हाणे मां कीअं थो कयां इंसाफ़ त तव्हां कोन था कयो न यानी मुंहिंजे प्लाट ते बेक़ाइदगी सां तव्हां जाइ जोड़ाए छॾी आहे हाणे जेकर साईं मसवाड़ ते कोन था ॾियो त कानूनी तौर ते हीअ सॼी जाइ तव्हांखे ॾिराइणी पवंदी ऐं तव्हां पंहिंजो पाण ॾिराइण ते वधीक बहितर थींदो हा ही प्लाट तव्हांजो आहे जंहिं ते मूं बेक़ाइदे जाइ जोड़ाई आहे ऐं हाणे इहा जाइ मूंखे ॾिराइणी पवंदी म्या अली नवाज़ खान मूं वटि कागज़ पट आहिनि कागज़ पट हीअ जाइ मुंहिंजी आहे मां धणी आहियां हिन जाइ जो ऐं मां ॿुधाए थो छॾियांव अॼु जो अॼु जेकॾहिं बल्कि हींअर जो हींअर तव्हां मुंहिंजी जाइ ख़ाली न कई न त पोइ मूंखे इहे लाचार मूंखे कानून जी कार्रवाई करणी पवंदी हा ऐं पोइ मां पुलिस जे हथां धिक्का ॾियारे तव्हांखे घर मां ॿाहिरि कढंदोमांव माफ़ कजो मुंहिंजा साईं तव्हांजे प्लाट नंबर कहिड़ो आहे प्लाट नंबर अरे 18 समझो था
चओ कागज़ ॾेखारियो विजय हा ये न कागज़ ॾिसो खयूं था तो साण सभु कुझु ॿियो तरे मस मस त कागज़ हथ के हाथ में ये ॾिसो हा ये अथई नंबर मुंहिंजो हलो ये कॾहिं नज़र झकी थी त हिन कॾहिं ॾिसो ही नंबर 13 आहे जिते पाण बीठा आहियूं जेको मुंहिंजो प्लाट आहे ठीकु आहे साईं तव्हांजो नंबर ही 18 आहे जेको हिन जे दंग सां लॻो लॻा माफ़ कजो तव्हांखे प्लाट सुञाण में ग़लतफ़हमी थी आहे हाणे ॾिसो न हे नंबर 11 हे 12 हे 13 हे 14 हे सभु नंबर वारा प्लाट आहिनि हिते 18 किथां आयो हा हे अथव 18 जेको हिन दंग सां आहे जेको तव्हांजो प्लाट आहे आई सम्झ मुंहिंजा साईं हिते नंबर ई सॼा ॾठा पिया आहिनि पर मां त पाण मसवाड़ जी जाइ में वेठो आहियां पोइ ही हेॾो सारो मुंहिंजो को ख़र्च कयो सो अजायो वेंदो हलियो छा साईं इहा त का इंसाफ़ जी ॻाल्हि त कान चइबी न ॾिसो न साईं हाणे मुंहिंजा इहा साईं मुंहिंजा का इंसाफ़ त कोन थींदो त हे हेॾो सॼो सारो ख़र्च कयो आहे इन खे तव्हां जाइ खे डराए छॾियो हा ईअं कोन थींदो न हाणे हीअं था कयूं त जिते तव्हां मसवाड़ ते वेठा आहियो तव्हां वेठा हुजो मिड़ई ख़ैरु आहे बाक़ी हिन जाइ जा पैसा मां तव्हांखे किस्त में ॾींदुसि जेका तव्हां मसवाड़ सम्झी जमा कंदा रहो जॾहिं तव्हां वटि पैसा पूरा थी वञनि तव्हां पंहिंजे प्लाट नंबर 18 ते पंहिंजी जाइ ठहिराए छॾियो अहिड़ी तरह सां तव्हां वटि बि जाइ थी वेंदी मूं वटि बि जाइ थी वेंदी हथ मिलाए हथ मिलाए केरा तू हाँ तू जीअरो आहीं असां त सभिनी सम्झो तू मरी वियो आहीं तो ये मूं सिंधुअ जे पाणी में पेर पुसाया कॾ मरण ऐं कॾ जीअण जो वादो कयो ऐं तोखां सवाइ कीअं मरी सघंदुसि तो ख़त पट बि लिखण छॾे ॾिना हुया ऐं जंहिं कारखाने में तूं कमु कंदो हुएं उतां तुंहिंजी का ख़बर न पइजी सघी सो सभिनी सम्झो त तो छा सम्झो हाँ तो वो पुछा थो तो छा समझो मूंखे कुझु ख़बर न पई हुई पंहिंजे दिल खां पुछी ॾिसी दिल कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदी आहे मूं तुंहिंजे लाइ पहिरीं ने कुवैत जे कारखाननि में मिशन वांगुरु कमु कयो मायूसियूं वराए वेंदियूं हम त दिल खे दिलासो ॾींदो हुअसि त वतन वापसि वरंदुसि ऐं पोइ पाण ॿई उमेद जो नओं शहर आबाद कंदासीं पर तूं मूंसां धोखो कयो आहे न यूसुफ ख़ुदा थो ॼाणे मूं तोसां धोखो नाहे कयो तूं मुंहिंजी कातिल आहीं मुंहिंजे ख़्वाबनि जी कातिल आहीं तोखे ग़लतफ़हमी थी आहे यूसुफ ग़लतफ़हमी मूंसां कयल वाइदा तूं विसारे छॾिया मुंहिंजो इंतज़ार बि न कई तॾहिं बि थी चई त मूंखे ग़लतफ़हमी आहे
पाण सोच यूसुफ कहिड़ो पीउ पजी थी की कंहिंजे उसीड़े में 12 सालनि ताईं विहारे छॾींदो। ये जया बहाना है। तू इनकार करी हा त चाचो तुंहिंजी शादी न कराया। असां माण्हुनि में इहो मुमकिन आहे? मुमकिन छोड़ा है पर न बेल वांगर तोखे बिन ॻाल्हि जी उम्मीद न हुई तां कंहिं दौर में पंहिंजे पेरनि ते बीह सघंदुसि। तो मूंखे तोखो ॾेई पंहिंजो घर आबाद कयो आहे। तो इन घर खे आबाद थो चई यूसुफ? असीं त ज़िंदगी जे खाणे में पिड़जी पंहिंजे वजूद खे बरक़रार रखण लाइ हथ पैर हणी रहिया आहियूं। आऊं तोसां बहस करण कोन आयो आहियां। आऊं तोखे मारण आयो आहियां। तुंहिंजे मौत में मूंखे पंहिंजे नाकामियुनि जे अज़ाब खां छुटकारो थो नज़र अचे। अम्मा अम्मा स्कूल का पढ़िया हो बाबा? हाँ अम्मा ही केड़ा है? तू के रही? ये तव्हांजो चाचो आहे पुट। असां अॻे तक कॾहिं कोन ॾिठो आहे। ही मुल्क खां ॿाहिरि वियल हो, काफ़ी अरसे खां पोइ आयो आहे। हाँ चाचा तू सच्ची असांजो चाचो आहे? तू असांजो चाचो आहे? हा तव्हां वेहो, मां तव्हांजो चांहि खणी अचां। हाँ चाचा ये कुहाड़ी छो रखी है? कुहाड़ी दुश्मन खे मारण लाइ। दुश्मन? हा दुश्मन जहिड़ो कि शींहुं, चीतो, रिछ, बघड़। जबार, सकीना, हेॾां अचो। जबार, छा बदतमीज़ी आहे? हलो हितां। मौत जे बारे में तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे? मूं इन बारे में कॾहिं सोचियो न आहे। छो? इन करे जो मूंखे मौत खां डपु नथो थिए। मां जेकॾहिं जीअरी आहियां त पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत करण लाइ, ऐं जेकॾहिं को ओनो अथमि त फ़क़ति पंहिंजे ॿारनि जे आईंदे जो। छा इहो सोचियो अथई त थोरी देरि खां पोइ जॾहिं तूं मरी वेंदी त तुंहिंजे ॿारनि जो छा थींदो? यूसुफ, तूं मुंहिंजे ॿारनि जे मुक़दर जो कातिब न आहीं। उन्हनि जे नसीब में जेको हूंदो थी गुज़रंदो। तुंहिंजे ॿारनि जे नसीब में छा लिखियलु आहे इहा त मूंखे ख़बर न आहे। बाक़ी एतिरो सो ॼाणा थो त पल खनि खां पोइ तुंहिंजा ॿार माउ जी ममता खां महरूम हूंदा। सचमुच यूसुफ आईं? यार तूं तो हूबहू